जी बिल्कुलु असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं टंडो हाफ़िज़ शाह यूनियन काउंसिल डिस्ट्रिक्ट ठटो जी आहे ऐं उन में जेको गुज़िरियल ॾींहुं हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। जवाबदार रखियल खोसो पारां ॿिनि धीअरनि खे ऐं संदसि वञीअ खे क़तल करे उन खां पोइ हुन आपघात करे छॾियो। उन सिलसिले में असां हिते मौजूदु आहियूं हिननि जे रखियल खोसो जेको आहे उन जे तॾे ते ऐं हिते असांजी वारसनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे जिन जो इहो चवणु आहे त जेको जवाबदार रखियल खोसो हो उन गुरबत सबबु जेको ही सॼो कमु कयो आहे ऐं गुरबत जे करे ही जॾहिं घर पहुतो आहे त हुन पंहिंजी वनीअ खां पंहिंजी घरवारी खां चांहि ऐं ॿियूं कोई शयूं घर में घुरियूं त उहे उनखे वक़्त ते न मिलियूं जंहिंजे करे हू तैश में अची वियो ऐं उन हवाले सां हुन पहिरीं पंहिंजी घरवारी खे कुआड़ी जा वार कया उनखे फ़ौत कयो उनखे यानी कि ज़ख़्मी कयो जेका बाद में फ़ौत थी वई। उन सां गॾोगॾु जेके धीअरूं हुयसि उन्हनि खे बि उन्हनि फ़ौत कयो। अहिड़े हिसाब सां इन्हनि जो ही जेको मामिलो सॼो आहे उहो सिर्फ़ु गुरबत जे करे थियो आहे। हिते जेके वारस आहिनि उन्हनि जो इहो ई चवणु आहे। मक़तूल हुयो इहो तव्हांजो छा थिए? इहो असांजो भाइटियो हो जहिड़ो भाइटियो हो। अच्छा इहो वाक़ियो कीअं थियो तव्हां थोरो त ॿुधायो? वाक़ियो ई थियो आयो माना घुरिया चांहि कोन मिलियोसि वरी मानी घुरिया हो कोन मिलियोसि पोइ हुनजे करे बसि थी वियो। पहिरीं ॿारनि खे धक हयईं जे घरवारी खे पोइ नंढड़ा उन्हनि खे पोइ छोकिरो उनखे मुनियाणियूं हुआसीं माना पंजनि खे धक हयईं। टे नियाणियूं हैदराबाद में आहिनि हिकिड़ो छोकिरो सिवल कराची खणी विया माना इहो गुरबत जे करे वियो ॿियो का ॻाल्हि कान्हे। वाक़ियो अदा गुरबत में थी वियो छाजे करे की हुन माना हेॾां मज़दूरी करे करे आयो थकल कुठल आयो हिते अची वेही चई मूंखे चांहि ठाहे ॾियो त आउं चांहि पीआं मुंहिंजो थकु टुटे उन जे करे माने हुन ॿारनि चयो की असां वटि गुरबत में माना खंडु चांहि आहे कोन तोखे किथां ठाहे ॾींदासीं तूं वठी ईंदे त पोइ ठाहे ॾींदासीं। जेॾी महिल वठण लाइ कयईं त चई टे चकर चई टिनि चकरनि में ईअं कयईं की चई असां वठी आणे ॾींदा त तव्हांखे ठाहे ॾींदासीं चांहि उन जे करे बावजूदि करे मने पंहिंजे ॿारनि खे क़त्ल करणु लॻो। माने ही तमामु मौलाई हिकिड़ी ग़रीब हुई शख़्स ॿुधो ई न कॾहिं हिन वटि राशन हो कॾहिं कोन हो कॾहिं उड़े पाड़े वारा बि ॾींदा कॾहिं उन्हनि वटि बि राशन न हो किथे बि अहिड़ी त गुरबत आई आहे हिते ही आहे। उनखे वरी रोट बि न आहे हिते वेझो वरी हिन हिसाब सां जेको ही वाक़ियो थियो हो त पोइ ही जेकॾहिं इस्पताल हिते वेझो हुजे हा त इहे माण्हुनि खे कुझु बि न थिए हा। असुल ॻाल्हि इहा आहे त इस्पताल हिते न हो पोइ हितां खणी विया साईं टंडो हाफ़िज़ शाह वरी उन्हनि डॉक्टरनि जवाबु ॾिनी आहे पोइ खणी विया वरी हैदराबाद वरी उतां हिकिड़ो खणी विया कराची उनखे घणो तक़रीबन इलाही टाइम थी वियो आहे 2 बजे जो हिते वाक़ियो थियल हो। इन हिसाब सां वरी पुलिस जेकी आहे उहो वरी हिननि ते शाम जो हिते पहुतो आहे उहो वरी हिननि खे थोरो दॿाइण जे हिसाब सां बबाई मवाली हो नशो का बि कतो कोन हो सिर्फ़ु ही केटी मंदर में गुरबत जे करे माण्हू हीअं दरबदर पिया थियनि। गुरबत जो वाक़ियो आहे जो बेरोज़गारी जाम वधी वई आहे माने का बि अहिड़ी मज़ूरी वारी शइ न आहे हिकु माण्हू अहिड़ो मज़ूरी करे कुझु माने त मज़ूरी ठहे जो घर जो राशन पूरो अची वञे माने अहिड़ो तंगी इलाही थी वियो आहे माने कच्ची इलाइक़ो आहे कीटी इलाइक़ो आहे अहिड़ो को मज़ूरी बि न आहे अहिड़ो माने फसलूं बि घटि आबादियूं जहिड़ा आहिनि ऐं उहो सॼो वाक़ियो गुरबत जे करे अची रहियो आहे। खोसो जेको जवाबदार आहे उनजी तॾे ते ऐं जेके हिते मौजूदु हुया उन्हनि जी ॻाल्हि ॿोल जेका आहे उहा बि तव्हां ॿुधी जिन्हनि जो इहो ई चवणु आहे त जेको रखियल खोसो जवाबदार जंहिं पंहिंजी 2 धीअरनि खे क़त्ल कयो उनखां पोइ 3 जेके धीअरूं ॿियूं नंढियूं हुयूं उनखे बि ज़ख़्मी कयो आहे। उन सां गॾोगॾु जेको घरवारी हिनजी हुई उनखे क़त्ल कयो आहे उनखां पोइ पाण हिन आपघात करे छॾियो पंहिंजे पाण खे गोली हणी जेको ख़तमु करे छॾियो त उनजो मेन सबबु जेको ही हिते जेके तॾे ते वेठल माण्हू आहिनि या जेके हिन जा वारस आहिनि उहे ॿुधाइनि था त ही इंतिहाई हिकिड़ो ग़रीब माण्हू हुयो ऐं हिते जेके वसायल आहिनि रोज़गार जा से तमामु घटि आहिनि ऐं उन हिसाब सां ही जॾहिं पंहिंजे घर आयो आहे त पोइ हिन पंहिंजे घर में कुझु चांहि वग़ैरह अहिड़ी का शइ घुरी आहे उहा न मिलण ते ही जज़्बाती थी वियो ऐं उन जज़्बात जे करे हिन पहिरीं पंहिंजी घरवारी खे जेको धकयो उहा मरी वई त उन जॾहिं रतु ॾिठो त उनखां पोइ उन पंहिंजी जेके ॿियूं धीअरूं हुयूंसि उन्हनि खे बि तशदुद कयो ऐं उन नतीजे में 2 धीअरूं ॿियूं बि फ़ौत थी वियूं।
त अहिड़े हवाले सां हीउ जेको सॼो मामिलो आहे जेको तव्हांखे असां ॿुधायो। कैमरामैन ग़ुलाम अली सां गॾु रज़ा ख़ास के लिए, मेहरान TV जमपीर।